फर्ज सुन्नत नफिल पढ़ी छो ताने यको मस्जिद में न वेहो फंतशिरू फिल अर्ज़ बखिरजी वञो ज़मीन में हार तो करे मजदूर मजदूरी करे दुकानदार दुकान ते वञे मुलाजिम पंहिंजी ड्यूटी संभाले मेहार पंहिंजे मेहन खे छोड़े बकरार पंहिंजे बकरियुनि खे संभाले वबतगू मिन फज़लिल्लाह अल्लाह जो फज़ल तलब कयो यानी पंहिंजे लाइ पंहिंजे बचड़नि जे लाइ हलाल जे रोज़ी जी तलाश कयो जीअं मस्जिद में वेहण सवाब ज़िक्र करो सवाब तिलावत करो सवाब ये पंहिंजे लाइ पंहिंजे बचड़नि जे लाइ हलाल जे रोज़ी करण में भी एतिरो ई सवाब अथव जेतिरो मस्जिद में वेहण में सवाब ये ना है जो मस्जिद में वेहण सवाब आहे दुकान ते वेहण गुनाह ड्यूटी करण गुनाह आहे न बाबा इहो भी सवाब हदीस में चए थो हिकिड़ो मुसलमान फजर जी नमाज़ पढ़ी हलियो हारी हाट थो करे मजदूर मजदूरी थो करे दुकानदार दुकान ते वेठो आहे मुलाज़िम पंहिंजी ड्यूटी पियो थो करे पर हिन जो कन्नु मस्जिद आहे इहो शर्त कन्नो मस्जिद त चक्कर में थी अज़ान अचे त वञा निमाज़ ते अल्लाह ताला फरिश्तनि खे फरमाए थो फरिश्तो हिन मुंहिंजे बाने फजर खां वठी ज़ोर तक जेके भी कम कया हिन जा सभु कम इबादत लिखायोसि हिन हारीअ जो हार को भी इबादत हिन मज़दूर जी मज़दूरी भी इबादत हिन दुकानदार जी दुकानदारी भी इबादत हिन मुलाज़िम जी मुलाज़मत भी इबादत फजर खां वठी ज़ोर तक जेके भी कम कई हिन जा सभु कम इबादत लिखाइजनि हिन उम्मत ते त रब जी ख़ुसूसी महिरबानी माना कम थोरो मज़दूरी घणी हिकिड़ो मज़दूर सुबुह खां वठी असर ताईं विची नमाज़ ताईं कमु करे उनखे 1000 ऐं विची नमाज़ खां वठी मग़रिब ताईं हिकिड़ो कलाक कमु करे उनखे 2000 इहो मिसाल अथव हिन उम्मत जो अॻियूं उम्मतूं फजर खां वठी असर ताईं जेतिरो कमु कनि जेके अमल कनि उन्हनि खे जेको अजर ऐं हीअ उम्मत कमु थोरो करे अजर ॿीणो इन जे करे मुंहिंजे नबी फरमायो जेको मुंहिंजो उम्मती इशा जी नमाज़ जमात सां थो पढ़े वरी फजर जी नमाज़ जमात सां थो पढ़े फकअन्नमा क़ाम अल-लैल कुल्लहु अल्लाह ताला फरिश्तनि खे फरमाए थो हिन जे अमाल नामे में लिखी छॾियो त सॼी राति इबादत कई हिन जी निंड भी इबादत हिन जा ख्वाब भी इबादत हिन जा खोंगरा भी इबादत सॼी राति इबादत साल में सिर्फ़ 36 रोज़ा रखो 30 रमज़ान जा 6 शवाल जा रोज़ा रखो अल्लाह ताला फरिश्तनि खे फरमाए थो न मुंहिंजे सोने नबी जे उम्मती जे अमाल नामे में लिखी छॾियो त सॼो साल रोज़नि में गुज़ारे 36 साल में रोज़ा रखो सवाब सॼे साल जे रोज़नि जो छो त 36 खे 10 सां ज़रब कबी घणो थींदो 360 36 खे 10 सां ज़रब कबी त 360 साल में ॾींहं आहिनि 360 इहो तोहफ़ो बि हिन उम्मत खे रजब जे महीने में मिलियो छो त पहिरें 50 नमाज़ूं हुयूं घणियूं नमाज़ूं 50 माना हिन मां मक़सदु आहे ई नमाज़ असांजो हिते दुनिया में अचण जो मक़सदु छा आहे 50 नमाज़ूं हुजनि हा त माना 10 मिंटनि खां पोइ नमाज़ ई त मूसा अलैहिस्सलाम जी महिरबानी थी साईं जन खे चई त कोन पढ़ी सघंदई 50 मां वरी 5 बीठियूं मूसा अलैहिस्सलाम साईं जन खे अर्ज़ कयो इन उम्मतक ला तुती साईं तव्हांजी उम्मत कद कान रखी सघंदी हे 5 कोन पढ़ी सघंदा मुझे उम्मत 2 वक्त फर्ज हो 2 वक्त भी न पढ़ी सघिया तुझी उम्मत 5 वक्त कीअं पढ़ी सघंदी वापस वञो कुछ हटराए अचो साईं फरमा हाणे मूंखे हया थो अचे माना वापस वञा रब जेको हथियो ॾिनो हो मोटाए ॾेई अचां अल्लाह से फरमा मुंहिंजा महबूब ला तब्दील लिकलिमातिल्लाह मुंहिंजे कानून में काई तब्दीली न ईंदी मां लोहे महफूज़ में 50 लिखायूं आहिनि 5 भी ये थई 50 भी ये थई जेको तुंहिंजो उम्मती पढ़ंदो 5 वक्त नमाज़ सवाब 50 जो ॾींदोसांसि पढ़ंदो 5 वक्त नमाज़ सवाब 50 जो हिकिड़ी नमाज़ पढ़ो सवाब 10 नमाज़ुनि जो 5 नमाज़ूं 24 कलाकनि में पढ़ो सवाब 50 जो रमज़ान में 30 रोज़ा 6 शवाल जा रोज़ा रखो अल्लाह ताला फरमाए थो हुनजे अमाल नामे में लिखी छॾियो त सॼो साल रोज़नि में गुज़ारे
इन उम्मत रब जी ख़ुसूसी मेहरबानी आहे। नेकीअ जो इरादो कयो त नेकी लिखिजी वञे। ये असांजे तबरी जमात वारा चवंदा आहिनि भाई नेकी का इरादा तो करो, इरादे का भी सवाब है। ये सच चवंदा आहिनि। हदीस में अचे थो जॾहिं बानो नेकीअ जो इरादो कंदो आहे, इरादो कंदो आहे त वञा निमाज़ ते, इरादो कंदो आहे त वञा हज ते, इरादो कंदो आहे त जमारिन जे ॻोठ में जलसो आहे वञा जलसो ॿुधण जे लाइ, इरादो कंदो आहे तराविन में इज्तिमा वञा इज्तिमा ते। हदीस में अचे थो जॾहिं बानो नेकीअ जो इरादो कंदो आहे त हुनजे सॼे कुल्हे ते जेको फ़रिश्तो वेठो आहे उनखे ख़ुशबू ईंदी आहे, सम्झी वेंदो आहे त यार निकितो आहे नेकीअ जे इरादे सां। रब खे अर्ज़ु कंदो आहे या अल्लाह ही तुंहिंजे सोने नबी जो उम्मती नेकीअ जे इरादे सां निकितो आहे, भला नेकी लिखांसि। अल्लाह सां फरमाईंदो आहे लिखी छॾीसि। सब चो सुभान अल्लाह, नेकी लिखी छॾ। हिकिड़ो जमायती उथी बीठो चईं चिल्ले जो इरादो अमीर साहब बुक में लिखो त फलाणो पुट फलाणे जो चिल्ले जो इरादो अल्लाह ताला फ़रिश्तनि खे फरमाए थो तव्हां लिखी छॾियोसि त 40 ॾींहं वियो अल्लाह जे रस्ते में सवाब लिखोसि। वरी ॿियो जमायती उथी बीठो साईं मुंहिंजो 4 महीने जो इरादो अमीर साहब बुक में लिखो फलाणो पुट फलाणे जो 4 महीने जो इरादो अल्लाह ताला फ़रिश्तनि खे फरमाए थो तव्हां लिखी छॾियोसि त 4 महीना वियो अल्लाह जे रस्ते में। उलमा खां पुछी ॾिसो हिकिड़ो मुस्लमान अज़ान आई वुज़ू करे मस्जिद में नमाज़ पढ़ण जे लाइ निकितो आहे, रस्ते में फौत थी वियो, मस्जिद में पहुची न सघियो, क़यामत जे ॾींहुं नमाज़ हुनजे आमालनामे में लिखियल हूंदसि। हाजी हज जो इरादो कयो आहे, पासपोर्ट ठाराई, पैसा बैंक में जमा कराए छॾियई, वीचारो मरी वियो कराची एयरपोर्ट ते बि न पहुतो, पर इहो हज क़यामत जे ॾींहुं हुनजे आमालनामे में लिखियल हूंदसि। हज जे कतार में बीठो हूंदो। नेकीअ जो इरादो कयो त नेकी लिखिजी वञे। वरी जंहिं बानो नेकी करे बस थो करे अल्लाह ताला फरमाए थो हाणे ॾहूं कयोसि। सचो सुभान मन जाअ बिलहसनति फलहु अशरु अम्सालिहा। कुरान तो फरमाए हिकिड़ी नेकी कंदो सवाब 10 नेकियुनि जो मिलंदो। हिकिड़ी नमाज़ पढ़ंदो सवाब 10 नमाज़ुनि जो, हिकिड़ो रोज़ो रखंदो सवाब 10 रोज़नि जो, हिकिड़ो कुरान मजीद जो ख़त्म कंदो सवाब 10 ख़त्मनि जो, हिकिड़ो नफ़िल पढ़ंदो सवाब 10 नफ़िलनि जो। ऐं गुनाह जो इरादो करे खबे कुल्हे ते फ़रिश्तो वेठो आहे, हुनखे बदबू ईंदी हिनजे जिस्म। सम्झी वेंदो आहे त हीउ निकितो आहे चोरीअ जे लाइ, हीउ निकितो आहे धाड़े जे लाइ, हीउ निकितो आहे ज़िना जे लाइ, शराब पीअण जे लाइ, हीउ निकितो आहे ग़रीबनि खे ईज़ाइण जे लाइ, पोइ हुनखे बदबू ईंदी आहे। रब खे अर्ज़ु कंदो आहे या अल्लाह हीउ तुंहिंजो बानो निकितो थिए गुनाह जे इरादे सां, भला गुनाह लिखांसि। अल्लाह सां फरमाईंदो हाल ई न लिखीसि, थी सघे थो मुड़ी वञे, थी सघे थो को कमु थी पवेसि, थी सघे थो का रुकावट बणिजी वञे, हाल ई न लिखिजांसि। हदीस में चए थो पर जंहिं बानो गुनाह करे विझंदो आहे उहो फ़रिश्तो रब खे अर्ज़ु कंदो आहे या अल्लाह हिन तुंहिंजे बाने त गुनाह करे छॾियो आहे, भला हाणे लिखांसि। अल्लाह सां फरमाईंदो जल्दी न कर, थोरी मोहलत ॾींसि, 2 मिंट थी सघे तो तौबा करे माफ़ी वठे, दफ़्तर कारो न करीसि, मथां क़यामत जे ॾींहुं लॻी न थी। सुभान अल्लाह सां फरमाईंदो आहे हाल ई न लिखीसि, थी सघे तो तौबा करे, पर जंहिं बानो तौबा बि न कंदो आहे, माफ़ी बि न वठंदो आहे, फ़रिश्तो चवंदो आहे या अल्लाह भला हाणे लिखांसि। अल्लाह सां फरमाईंदो आहे लिखीसि, पर हिकिड़ो गुनाह वधीक न लिखिजांसि। नेकी करे त 10 ऐं गुनाह करे त फरमाईंदो हिकिड़ो वधीक न। हदीस में अचे तो मुझे नबी फरमायो 70 दफ़ा जेकॾहिं बानो गुनाह तो करे वरी तौबा तो करे, गुनाह तो करे वरी तौबा तो करे, अल्लाह ताला फ़रिश्तनि खे फरमाए थो न मुंहिंजे बाने खे त ॾिसो गुनाह खां बि नथो मुड़े, तौबा खां बि नथो मुड़े, तव्हां गवाह हुजो मां रब माफ़ी ॾियण खां बि कोन थो मुड़ां। हिकिड़े ॾींहं में 70 दफ़ा गुनाह करे वरी तौबा तो करे, फरमाए थो ठीकु आहे माफ़ी थिए।